जी नाज़रीन, करमपुर मामा साम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर रहवासी लापता थियल अक्षय कुमार के लापता थे 42 कलाक गुज़री विया, लेकिन यो मामलो वाज़े न थी सघियो तो नौजवान किथां ऐं कहिड़े नमूने लापता थियो आहे। हिंदू नौजवान अक्षय कुमार जे पुरस्कार गुमशुदगी सबबि संदसि घरवारा तोड़े करमपुर जी तमाम हिंदू बिरादरी मूंझारे ऐं परेशानी जो शिकार आहे। त ॿिए तरफ़ हिंदू नौजवान के वालिद समाजी अगवान डॉक्टर भीमन दास ऐं तमाम वारसनि पारां पुलिस इंतजामिया तोड़े इलाइक़े के सियासी व इलाइक़ाई शख़्सियतुनि के अपील कई वई आहे त गुम थियल नौजवान की ॻोल्हा में असां मुतासिर ख़ानदान की असराइती मदद कई वञे। होॾां राब्तो करण ते करमपुर पुलिस JTN वेब न्यूज़ के ॿुधायो त नौजवान जी हिकु यूफोन नंबर ट्रेसिंग ज़रिए लोकेशन अची वई आहे, जंहिं नंबर ते उहो इंटरनेट इस्तेमालु कंदो हो, जेको नंबर संदसि लापता वारे ॾींहुं फैज़ुल आड़े वटि बंदि थियो। बाक़ी ॿिनि नंबरनि मोबिलिंग ऐं ज़ोंग जी लोकेशन अॼु अचणु मुतवक़ी आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते करमपुर हिंदू पंचायत जे अॻवाननि ख़दशनि जो इज़हार कंदे चयो त करमपुर पुलिस गुम थियल हिंदू नौजवान जी ॻोल्हा में पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं संजीदा किरदारु अदा नाहे कयो, जेको हिकु इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे, जंहिंजो वस वारनि खे नोटिस वठणु घुरिजे। जी नाज़रीन, करमपुर मामा साम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर रहवासी लापता थियल अक्षय कुमार के लापता थे 42 कलाक गुज़री विया, लेकिन यो मामलो वाज़े न थी सघियो तो नौजवान किथां ऐं कहिड़े नमूने लापता थियो आहे। हिंदू नौजवान अक्षय कुमार जे पुरस्कार गुमशुदगी सबबि संदसि घरवारा तोड़े करमपुर जी तमाम हिंदू बिरादरी मूंझारे ऐं परेशानी जो शिकार आहे। त ॿिए तरफ़ हिंदू नौजवान के वालिद समाजी अगवान डॉक्टर भीमन दास ऐं तमाम वारसनि पारां पुलिस इंतजामिया तोड़े इलाइक़े के सियासी व इलाइक़ाई शख़्सियतुनि के अपील कई वई आहे त गुम थियल नौजवान की ॻोल्हा में असां मुतासिर ख़ानदान की असराइती मदद कई वञे। होॾां राब्तो करण ते करमपुर पुलिस JTN वेब न्यूज़ के ॿुधायो त नौजवान जी हिकु यूफोन नंबर ट्रेसिंग ज़रिए लोकेशन अची वई आहे, जंहिं नंबर ते उहो इंटरनेट इस्तेमालु कंदो हो, जेको नंबर संदसि लापता वारे ॾींहुं फैज़ुल आड़े वटि बंदि थियो। बाक़ी ॿिनि नंबरनि मोबिलिंग ऐं ज़ोंग जी लोकेशन अॼु अचणु मुतवक़ी आहे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते करमपुर हिंदू पंचायत जे अॻवाननि ख़दशनि जो इज़हार कंदे चयो त करमपुर पुलिस गुम थियल हिंदू नौजवान जी ॻोल्हा में पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं संजीदा किरदारु अदा नाहे कयो, जेको हिकु इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे, जंहिंजो वस वारनि खे नोटिस वठणु घुरिजे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।